अबू बकर उमर बई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनी अना सय्यदुल मुबारक हो मदीना हुजूर तो मुबारक हो मदीना हुजूर तो हसन हुसैन नबी अमर नियाणी मुर्सलदी हसन हुसैन नबी अमर नियाणी मुर्सलदी खुदा तो जान सनत दी खुदा तो जान सनत दी सहूरतो में मुबारक हो मदीना शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दिल जे मोहब्बत सा दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना हबीबिना व हबीबिका मुहम्मद मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। खालिक़ कायनात जा बेशुमार एहसान जंहिं हवा असांखे इन अज़ीम शान पैगंबर इनकलाब कॉन्फ्रेंस में शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। सब चओ अल्हम्दुलिल्लाह। कुरान मुक़द्दस इनकलाबी किताब ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बे इनकलाबी रसूल। सब नबी इनकलाब जे लाइ आया। इनकलाब जी माना है माहौल के मटाए करे सही नहज ते आणण। कुरान मुक़द्दस जॾहिं खां ज़मीन ते आयो आहे त इनकलाब ही इनकलाब आंदो थियनि ऐं जाते जाते कुरान पढ़ियो वेंदो आहे उते ज़रूर ब ज़रूर किन इंसाननि में तब्दीली ईंदी आहे। ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जाते जाते पहुता केतिरनि माण्हुनि में तब्दीली आई। कुरान मुक़द्दस हिदायत जो किताब फरमाए शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास। रमज़ान मुबारक में कुरान मजीद जो नुज़ूल थियो ऐं ही सभिनी माण्हुनि जे लाइ हिदायत आहे। वबय्यिनातिन मिनल हुदा वल फुरक़ान। हिदायत खे अहिड़ो ज़ाहिर कंदो आहे जो फ़र्क़ ॾेखारींदो आहे। जाते जाते कुरान पहुतो आहे उते फ़र्क़ ॾेखारे थो। हक़ वारा जुदा के बातिल वारा जुदा के, रहमत वारा जुदा के लानत वारा जुदा के, मुवहिद जुदा की तो मुशरिक जुदा की।
हिदायत जो किताब आहे फर्क ज़ाहिर कंदड़ ऐं फरमाए हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा मोहम्मद मुस्तफा के भी अल्लाह हिदायत ॾेई करे मोकिलियो इन्नमा अंत मुंज़िरुन वल कुल्ल क़ौमिन हाद महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह से फरमायो महबूब तू रेजारी दड़ा ऐं हर कौम जे लाइ हादिया कुरान भी हिदायत मुस्तफा भी हिदायत लाया फरमाई या अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम इंसानो तवांजे रब जो वाइज़ आयो आहे ही कुरान रब साईं जो वाइज़ आहे व शिफाउन लिमा फि सुदूर ऐं सीनन जे लाइ शिफा आहे व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन हिदायत ऐं मोमिनन जे लाइ रहमत आहे कुरान भी रहमत मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी रहमत फरमाया वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलमीन जे लाइ रहमत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं खां नबूवत जो ऐलान करण फरमायो अल्लाह साईं जो हुकुम थियो उतल मा ऊहिय इलैक मिनल किताब महबूब जेको किताब तो ते वही कयो तो वञे इहो पढ़ी ॿुधा साईं जन किताब पढ़ण शुरू कयो किताब पढ़ंदे फरमायो कुल हाज़ी सबीली अदऊ इलल्लाह मुझी ड्यूटी ही आत्मा तवा के अल्लाह दे सन्या कहंदे अल्लाह दे सन्या अल्लाह जा थी वञो अला बसीरत संजीदगी सां दलाइल सां सदींदुम अना व मन इत्तबअनी मां मोहम्मद जी भी इहा ड्यूटी आहे जेके मुझे ताबेदार हूंदा उहे भी माण्हुनि खे अल्लाह ॾे सॾींदा प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकलाब अल्लाह पाक जे मशीयत सां अल्लाह पाक जे हुक्म जे मुताबिक मुस्तफा साईं तबलीग करण फरमाई इनकलाब जे लाइ उसूल खुद अल्लाह बनाए मुस्तफा के बुधाया इनकलाब ये नहीं दुआ इनकलाब जे लाइ के उसूल हुजन अल्लाह साईं फरमायो या अय्युहन नबी इत्तक़िल्लाह ए नबी इनकलाब जे लाइ बुनियादी ॻाल्हि इहा आहे त तोखे सिर्फ़ अल्लाह जो ख़ौफ़ हुजे बस अल्लाह जो ख़ौफ़ करे ऐं कम शुरू कर मखलूक जो ख़ौफ़ ख़त्म या अय्युहन नबी इत्तक़िल्लाह ए नबी अल्लाह जो खौफ दिल में अल्लाह को डरी जिंदगी गुजार इनकलाब करे दो वला तुतिल काफिरीन वल मुनाफिकीन कहीं भी काफिर ऐं मुनाफिक सां मशवरो भी न हुजे जो उन जी ॻाल्हि मञणी पए मशवरो भी न उन जे चवण ते कॾहिं न हलजा छाजे करे मुनाफिक ऐं काफिर खे दुनिया वधीक प्यारी हूंदी आहे आखिरत खां वधीक दुनिया खे तरजीह ॾींदो ये तव्हांखे मशवरो ई अहिड़ो ॾींदा जंहिंमें तव्हांखे दुनिया जो नफ़ो ॿुधाईंदा
ऐं हिन तरीक़े सां कम कंदो न त पहिरियों माण्हूअ खे ताक़त थे, दौलत हुजे, हुकूमत हुजे, उहिदो हुजे, पोइ दीन जो कम थलो थींदो ॾाढो। काफ़िर ऐं मुनाफ़िक तव्हांखे इहो ॾींदा आसरो, न त तकलीफ़ ईंदव, ॾुख ईंदव, माण्हू दुश्मन थी पवंदा, टकराव थी पवंदो, मुक़ाबिलो थी पवंदो, बदमज़गी थी पवंदी, सुकून ख़तम थींदो, माहौल में भगदड़ मची वेंदी। तंहिंजे करे को अहिड़ो तरीक़ो इख्तियार कयो जो सभिनी खे राज़ी करे पोइ दीन जो कमु कयो। काफ़िर ऐं मुनाफ़िक तव्हांखे इहो मशवरो ॾींदो। तंहिंजे करे काफ़िर ऐं मुनाफ़िक जो कॾहिं चवण न वठिजां। इत्तबी मा यूहा इलैक, बस तूं हिन जो इत्तिबा कर जेको तोॾे वही कयो वञे, तॾहिं इनकलाब ईंदो। इनकलाब जे लाइ वही इलाही जी ताबेदारी थींदी त इनकलाब ईंदो, न त न ईंदो। चौथों नंबर, वतवक्कल अलल्लाह, भरवसो कजां सिर्फ अल्लाह ते, न दौलत ते, न जमात ते, न हुकूमत ते, न ओहदे ते, न ज़ाहिरी सामान ते। वतवक्कल अलल्लाह, भरवसो हुजे त सिर्फ अल्लाह ते। वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला। पंजी ॻाल्हि हीअ हुजे त जहिड़े क़िस्म जी बि उन्हनि जे तरफ़ों का तानाज़नी थे, एतराज़ात थियनि, टोक ठठोल थे, मलामत थे, उनजी का बि परवाह न कजां, बर्दाश्त कजां, सब्र कजां, उन ॻाल्हियुनि खे छॾे ॾे बस। जॾहिं उन ते सब्र थींदो, ताननि ते, मेणनि ते, ईज़ावनि ते, ॾुखनि ते, त पोइ इनकलाब ईंदो। ऐं पंहिंजे दोस्तनि खे हीअं सम्झा, कुल लन युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना हुवा मौलाना। महबूबनि खे सम्झा त दुश्मन खां जेकी कुझु असांखे पहुचे थो, इन खां वधीक न पहुचंदो, जेतिरो अल्लाह मुक़दर कयो ओतिरो ई पहुचंदो। जेको अल्लाह जे पासे ॾांहुं दुख, तकलीफ़, बुख, परेशानी मुक़दर थियल आहे, दीन जो कमु कयो त बि पहुचंदव, उहा जे न कयो त बि पहुचंदव। जेका मुक़दर में आहे उहा ईंदव। कुल लन युसीबना इल्ला मा कतबल्लाहु लना। महबूब चवनि त हरगिज़ का शइ असांखे न पहुचंदी, मुसीबत या तकलीफ़, ज़ख़म या क़त्ल, इल्ला मा कतबल्लाहु लना, सवाइ उन जे जेको अल्लाह असांजे लाइ मुक़दर में लिखियो आहे। उहो मौलाना, ऐं उहो असांजो साईं आहे। उन जेको असांजे लाइ लिखियो आहे उहो असांजे लाइ बहितरी आहे। इन ते जॾहिं मज़बूत थी बीहंदो त इनकलाब ईंदो। अल्लाह जो ख़ौफ़ न आहे, माण्हुनि जो ख़ौफ़ आहे, त माण्हू छा चवंदा, इनकलाब न ईंदो। वही इलाही जी ताबेदारी न हूंदी, इनकलाब न ईंदो। काफ़िर ऐं मुनाफ़िक खे मशवरे में आणबो त उनजी ॻाल्हि कॾहिं मञणी पवंदी, इनकलाब न ईंदो। अल्लाह ते भरवसो न हूंदो, जमात ऐं क़ौम ऐं उहिदे ते हूंदो त इनकलाब न ईंदो। तकालीफ़ ते सब्र न हूंदो त इनकलाब न ईंदो। ये उसूल मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सेखारे। साईं जन अकेले सिर्फ अल्लाह ते भरवसो रखी करे वही इलाही जी ताबेदारी कंदे किताबुल्लाह के पढ़ी तबलीग शुरू कई। हर किस्म जा माण्हू टकर में आया, माण्हू मुक़ाबिलो थियो, मुजादिलो, मुनाज़रो, मुबाहिसो थी, मुक़ातिलो थियो। साईं जन कंहिंजी परवाह न कई, अकेले सिर बीठा आहिनि, तबलीग खुले आम था कनि। हर को
ॾिसे थो त मोहम्मद मुस्तफ़ा जी तबलीग छा आहे वरी इहो बि ॾिसे थो त उन सां माण्हू केतिरा साथी इहो बि हर कोई ॾिसे थो त टकर कहिड़नि माण्हुनि सां अथसि इहो बि हर कोई ॾिसे थो त अक्सरियत मुखालफ़नि जी आहे इहो बि हर कोई ॾिसे थो त माण्हू बि न अथसि पैसो बि न अथसि दौलत बि न अथसि उहिदो बि न अथसि हुकूमत बि न अथसि इहो सभु कोई ॾिसंदो थो रहे इहो बि हर को ॾिसे थो त पत्थर था लॻनिसि ताइफ़ में खून मुबारक वहायो वियो बैतुल्लाह में निमाज़ पढ़नि था त मतिलबु साईं जे ओझ उछलियो वियो साईं जन निमाज़ पढ़ंदे सजदे में विया त मतिलबु ओझ उछलियो वियो उम्मे जमील मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ लड़ कंदी मुस्तफ़ा सां तिखो मिठो ॻाल्हायो इहो बि हर को ॾिसे थो त चाचो अबू लाहब थो चए नऊज़ बिल्लाह मोहम्मद तुंहिंजा हथ तबाह थिया इहो बि हर कोई ॾिसे थो त मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुश्मनी वधी वई आहे ताक़त काई न अथसि पर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जीअं अल्लाह जो हुकुम थींदो थो वञे क़ुर ॿुधाईंदा था रहनि तकलीफ़ सहंदा था रहनि दुख सहंदा था रहनि कंहिंजी परवाह न आहे इस्तक़ामत सां जुर्रत सां हिम्मत सां छो त इन लम्हे लम्हे ते अल्लाह जो अजुर आहे इन ज़रे ज़रे ते अल्लाह जो अजुर आहे इन तकलीफ़ुनि ते अल्लाह जो अजुर आहे इनकलाब आण मक़सद न आहे अल्लाह जो पैगाम पहुचाइण मक़सद आहे ख़ल्क़ मञे त मञे न मञे त संदसि मर्ज़ी मां मोहम्मद अल्लाह जो जेको मुंहिंजे मथां हुकुम हक़ आहे उहो पूरो करे वञा साईं जन कसरत जी तलब न कई वला तमनुन तस्तक्सिर महबूब घणाई जी तलब न करे त माण्हू घणा अचनि माण्हू अचनि या न अचनि बल्लिग मा उनज़िला इलैक मिन रब्बिक जेको जेको हुकुम ईंदो वञे क़ौम खे ॿुधाए व इन लम तफ़अल फमा बल्लगत रिसालत जी अल्लाह जो पैगाम न पहुचाई त रिसालत जो हक़ अदा न कई वल्लाहु यासमुक मिनन नास अल्लाह तुंहिंजी माण्हुनि खां हिफ़ाज़त पाण कंदो को इंतज़ाम पाण उहो करणु फरमाईंदो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह साईं फरमायो त मुंहिंजे महबूब जी टूटी ही आहे यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम आयतूं पढ़ी माण्हुनि खे पाक थो बणाए भई अल्लिमहुमुल किताब वल हिकमा इनखे किताब ऐं हिकमत सेखारे थो सोणे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दावत खे ॿुधंदे हिक पासे न दावत ते नज़र आहे त ॻाल्हि मुस्तफ़ा जी सची आहे पक्की ॻाल्हि आहे सम्झ में अचण वारी ॻाल्हि आहे बिल्कुलु सचो आहे ॿिए पासे न ॾिसनि था पाण खे बि तकलीफ़ अथसि जेको मञे थो उहो बि मार थो खाए जेको कढ लॻे उनखे तकलीफ़ हज़रत बिलाल खे तती रेत ते सुम्हारे थो वञे ॾिसण वारा ॾिसनि था त इहे ॾुख मञण वारनि खे आहिनि ॿिए पासे न हज़रत खब्बाब बिन अर्त खे टांडन ते लेटायो थो वञे टांडन जे ॿरण जे करे पुठी रत सां पूंछ सां भरिजी थी वञे उन खां पोइ पाणी हारजे थो त टांडा तॾहिं था विसामनि बीबी सुमैया खे ॿ टुकर कयो वियो हज़रत खुबैब साईं खे फांसीअ ते चाढ़ियो वियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे कढ जेको जेको लॻे थो बीबी ज़ुनैरा जूं अखियूं कढियूं वियूं हज़रत कतादा जो का तारो निकिरी पियो हज़रत हमज़ा साईं खे 11 टुकर कयो वियो इहो सभु कुझु ॾिसंदा था रहनि त हे तकलीफ़ूं अचनि थियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी दावत खुलेआम आहे जेको मां मोहम्मद जे दावत खे मञे त मोमिन जे इनकार करे त काफ़िर जे मिलावट करे त मुशरिक प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वाइद ते यहूदी कावड़िया मजूसी कावड़िया नसारा कावड़िया साबीन यानी सितारा परस्त कावड़िया मुशरिक माना बुत परस्त कावड़िया ये पंज तबका मुस्तफा सां नाराज थी विया वरी वरी मुतालबा खणी आया हिकड़ी क़ौम जे गॾिजी मशवरो करे हीअं अचे चयो त जे तोखे क़ुर पाक नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चयो हिन क़ुर खे न पढ़ जेकॾहिं तोखे दौलत जी ज़रूरत आहे त दौलत तोखे एतिरी गॾु करे ॾियूं जो सॼे मके में ॿियनि वटि एतिरी दौलत न हुजे जेतिरी तो वटि हुजे पर क़ुर न पढ़ जे तोखे औरतुनि जी ज़रूरत आहे शादियुनि जी त असां तोखे मके जूं जेतिरियूं छोकिरियूं जहिड़ियूं छोकिरियूं चवे उहे तोखे शादी करायूं पर हिन क़ुर खे न पढ़ जेकॾहिं तोखे उहिदे जी ज़रूरत आहे त असां सभु सरदार गॾिजी तव्हांखे चीफ सरदार बणायूं सभिनी जा सरदार तव्हां हुजो पर हिन क़ुर खे न पढ़ो मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जहिड़ो को असांजे दौर जो को ॿियो हुजे हा त उहो इहो सोचे हा त हिकमत इन में आहे त दौलत मूंखे घणी ॾियनि, दौलत वारो मां थी पवंदुमि, ग़रीबनि जा कम कंदुमि, माण्हुनि सां चङो हलंदुमि, माण्हू मुंहिंजे कॾ लॻी पवंदा, पोइ आस्ते आस्ते दीन ॿुधाईंदोमान, हाली दौलत गॾु थिए दीन पोइ ॿुधाईंदोमान, पोइ समझो थी पवंदो। जी अजो के हिकमत वारो हुजे हा त ईअं चवे हा साईं चयो न या भला हिननि वटि शादियूं कंदुमि, के सौरा थींदा, के साला थींदा, के संडू थींदा, वेझा माइट थी पवंदा, इहे सभु मूंसां गॾिजी पवंदा, इन्हनि खे पंहिंजो करे रिश्तेदार थी पवंदा, पोइ टकर न कंदा, हाली त इन्हनि मां शादियूं करे इन्हनि खे पंहिंजो कयां, माइट मिट वेझो थी पवंदो हर कोई, उन खां पोइ मां दीन जो कमु करे इन्हनि ते दीनी महिनत कंदुमि, पोइ समझो थी पवंदो। या भला हिननि जो सरदार बणिजी पवां, इहे सभु मुंहिंजे हेठां थी पवंदा, मां सभिनी जो सरदार बणिजी पवंदुमि। अॼो को हकीम हुजे हा जेको पाण खे हिकमत वारो थो सम्झे त ईअं करे हा त सरदार थी पवंदुमि, सरदार थियण खां पोइ हे मुंहिंजे हेठां थी पवंदा, पोइ प्यार मोहबत सां हिनखे पंहिंजे ॻाल्हियुनि में आणे होरियां होरियां पोइ तबलीग कंदुमि, माना उहिदो अॻु में वठां तबलीग पोइ कयां, दौलत अॻु में हुजे तबलीग पोइ कयां, रिश्तेदार अॻु में थियनि तबलीग पोइ कयां, माण्हुनि खे पंहिंजो पाण अॻु में वणायां तबलीग पोइ कयां। अॼो की हिकमत वारो ईअं सोचे हा, पर वाह पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे हिकमत खे सलाम, तुंहिंजे जुरत खे सलाम, तुंहिंजे अल्लाह ते भरवसे खे सलाम, तुंहिंजे सब्र खे सलाम, तुंहिंजे सचाईअ खे सलाम, जेको हिकमत जो उस्ताद नबी आहे, वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, जेको ॿियनि खे बि किताब पढ़ाए, ॿियनि खे हिकमत थो सेखारे, उन मुस्तफा जी हिकमत छा हुई? साईं जन फरमायो त ईअं न थींदो, उहिदे खां पोइ तबलीग थिए, दौलत खां पोइ तबलीग थिए, हुकूमत खां पोइ तबलीग थिए, सरदारीअ खां पोइ तबलीग थिए, रिश्तेदारीअ खां पोइ तबलीग थिए, पाण मञाए ॿिए नमूने पोइ तबलीग थिए, इहो मां मोहम्मद खां न थींदो। इहो तव्हां करे था सघो, दौलत बि ॾेई सघो था, औरत बि ॾेई सघो था, उहिदो बि ॾेई सघो था, पर मां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं थो चवां, इहे सभु कम करण जहिड़ा आहिनि, इहे करे ईंदव, पर जे अहिड़ो कमु करे ॾेखारियो जेको तव्हांजे करण खां बि मथे हुजे, बिल फर्ज़ उहो बि करे ॾेखारियो। मसलन सॼे हथ ते सिज लाए रखो, खॿे हथ ते चंड लाए रखो, त बि मां मोहम्मद तव्हांजी का बि पेशकश क़बूल न कंदुमि, इन तव्हांजे पेशकश खे ठुकराए मोहम्मद मुस्तफा सौ सिधो सभिनी खे क़ुर पढ़ी ॿुधाईंदो। नारे तकबीर, जाने मुस्तफा, जाने सहाबा, नारे तकबीर, जाने मुस्तफा। इहा हिकमत पाण वटि रख, दौलत हथ कयां, पोइ तबलीग कयां, उहिदो हथ कयां, पोइ दीन जो कमु कंदासीं, सरदार बणिजो पोइ कंदासीं, बादशाह बणिजो पोइ कंदासीं। इहा नबवी हिकमत न आहे, इहा हिन पंहिंजे पेट जी हिकमत आहे। मुस्तफा जी हिकमत चिटी बीठी आहे, आख़िर साईं जन ख़्याल आहे ही प्रोग्राम कयूं, जॾहिं ॾिठो त कंहिं बि ॻाल्हि में नथो अचे, हालांकि दौलत बि कोन्हे, हुकूमत बि कोन्हे, जमायत बि कोन्हे, हर को ॾिसे थो मोहम्मद मुस्तफा अकेले सिर्फ मार बि थो खाए, तबलीग बि थो करे। ॾिसण वारनि ॾिठो त जंहिं दीन ते मोहम्मद मुस्तफा तकलीफ़ थो सहे, जंहिं दीन खे पंहिंजे सची नियत सां सम्झो, उहो मार खाइण वारे खे ॾिसी करे पाण बि मुस्तफा जे कढ लॻी थो पए। हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुस्तफा खे तकलीफ़ में ॾिठो तॾहिं बि कढ लॻी पियो, उमर फारूक दुखन में ॾिठो तॾहिं बि कढ लॻी पियो, उस्मान कॾहिं तकलीफ़ में ॾिठो तॾहिं बि कढ लॻी पियो, हैदर करार तकलीफ़ में ॾिठो तॾहिं बि कढ लॻी पियो, बिलाल साईं तकलीफ़ में ॾिठो तॾहिं बि कढ लॻी पियो, हज़रत अम्मार हज़रत यासिर क़त्ल कयो तॾहिं बि पोयां कढ लॻी पिया, बीबी सुमैया टुकर थी वई, ॾिसण वारा कढ लॻी विया। इहो छाजे करे? मुस्तफा ताइफ में पत्थर सट
सुठा तभी पोया कढ लगी पिया इहो छाजे करे उन्हनि ॾिठो ॻाल्हि सची आहे इन सच ॻाल्हि ते जंहिंते मुस्तफ़ा सभु कुझु लुटाए थो असां बि लुटाइण लाइ तयार आहियूं जंहिंते मुस्तफ़ा तकलीफ़ थो सहे असां तकलीफ़ सहण लाइ तयार आहियूं सोणे पैगंबर खे न दौलत जी परवाह न हुकूमत जी परवाह न उहिदे जी परवाह न वरी कंहिंजे रिश्ते जी परवाह अल्लाह जो पैगाम पहुचाईंदा था रहनि ॾिसण वारा ॾिसनि था सऊ सिधो सच आहे इस्तक़ामत तॾहिं आहे सऊ सिधो हक़ आहे इस्तक़ामत तॾहिं आहे सऊ सिधो हिदायत आहे इस्तक़ामत तॾहिं आहे सही सिधी रहमत आहे इस्तक़ामत तॾहिं आहे सही सिधी निजात आहे इस्तक़ामत तॾहिं आहे सऊ सिधो अल्लाह जो कानून आहे इस्तक़ामत तॾहिं आहे अल्लाह जो दीन आहे इस्तक़ामत तॾहिं आहे जेके ॾिसंदा था रहनि इस्तक़ामत खे ॾिसी कॾ लॻंदा था वञनि केतिरा रोकनि था एॾे न वञो मार खाईंदव तकलीफ़ सहंदव ॾुखनि में पवंदव माण्हू झड़ींदव बिरादरी टुटी वेंदी घरों कढी छॾींदव पीउ मां जुदा थी वेंदव चवण वारा चवंदा था रहनि हिननि खे परवाह न आहे ही बच्चा बि कढ लॻी पिया पोड़ा बि कढ लॻी पिया मर्द बि कढ लॻी पिया औरतूं बि कढ लॻी पियूं आज़ाद बि कढ लॻी पिया गुलाम बि कढ लॻी पिया ॾिठो मोहम्मद मुस्तफ़ा खे जुर्रत सां हिम्मत सां गैरत सां सदाकत सां दिलेरीअ सां अल्लाह ते भरोसो करे हिन क़ुर जी मुस्तफ़ा ख़िदमत करे रहियो आहे माण्हू खाईंदा रहिया पर वधंदा रहिया ज़ख़्म झलींदा रहिया पर वधंदा रहिया ॾुख ॾिसंदा रहिया पर वधंदा रहिया तकलीफ़ूं सहंदा रहिया पर वधंदा रहिया घरनि मां कढिया पर वधंदा रहिया माल खसाया पर वधंदा रहिया शहादतूं थींदियूं रहियूं पर वधंदा रहिया मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ ॾियण जे करे बच्चा जुदा था पर वधंदा रहिया औरतूं बेवा थियूं पर वधंदा रहिया नतीजो तव्हांजे साम्हूं आहे मुस्तफ़ा जे ज़िंदगीअ में अहिड़ो इनक़िलाब आयो जो लखनि जे तादाद में माण्हू मुस्तफ़ा जा ताबेदार बणिजी जहन्नम खां बची जन्नत जा मालिक बणिजी विया इनक़िलाब आयो न आयो अग में दौलत गॾु करे पोइ तबलीग थी या तबलीग अग में उदो वठी पोइ दीन जो कम थियो या दीन जो कम अग में मिटी माटी जोड़े माण्हुनि खे राज़ी करे पोइ दीन जो कम थियो कि न दीन जो कम अग में हाँ वाह नबी पाक जहिड़ी हिकमत ॿिए खे आहे छा हाँ वाह आहे सोने पैगंबर जो वाइज़ होड़ो दुश्मनी ॾिसो हेॾो वाइज़ ॾिसो होड़ो दुश्मनी ॾिसो लफ़्ज़ लफ़्ज़ ते गौर कजो मुस्तफ़ा साईं रहमतुल लिल आलमीन हिकमत जो उस्ताद खुल्क़ अज़ीम जो मालिक नरम दिल भी ॾाढा फबिमा रहमत रब्बिक लिंत लहुम महबूब अल्लाह जे मेहरबानी सां तू नरम दिल भी ॾाढो नरम दिल भी अखलाक वारो भी साईं हिकमत वारो भी वही इलाही जे हुक्म ते हलण वारो भी बर्दाश्त करण वारो भी सब्र करण वारो भी बावजूद इन जे जै मुस्तफ़ा के अल्लाह ताला बेमिसाल बनायो आहे पूरी कायनात जा खतीब मुस्तफ़ा जे बराबर नथा थी सघन सोने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकमत जे बराबर कंहिंजी हिकमत न आहे अखलाक जे बराबर कंहिंजो अखलाक न आहे इल्म जे बराबर कंहिंजो इल्म न आहे इल्म जे बराबर कंहिंजो इल्म न आहे दुरूद शरीफ मोहब्बत अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि सोने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बराबर न थियो आ न को थींदो न को जाओ आ न को जवंदो मुस्तफ़ा जो नरम वाज प्यार सां वाज हिकमत सां वाज बावजूद इन्हीअ जे इन वाइद ते पत्थर लगन इन वाइद ते ताना लगन इन वाइद ते इख्तिलाफ थे इन वाइद ते टकराव थे हत्ता के टकराव काथे पहुतो जो प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ला हुननि ॾिठो त असांजी ॻाल्हि का बि नथो बने कंहिंजी परवाह नथो करे रुगो पंहिंजी ॻाल्हि करे बीह रहियो आहे त हुननि पाण में मीटिंग कई मीटिंग करे फैसलो कयो अल्लाह उहो फैसलो उन्हनि वारो कयल क़ुर में मुस्तफ़ा ने वही कयो महबूब तुंहिंजे लाइ हींअर थिर थी अथऊं लियुस्बितूक ऐं यक़्तुलूक
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइज जज्बाती हो, हिकमत वारो न हो, मुस्तफा जो वाइज दलाल सां न हो, मुस्तफा जो वाइज तिखो हो, छा मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वाइज हिकमत खां ॿाहिरि हो, छा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे बुरो भलो पिया चवनि, हरगिज़ न। पूरी काइनात जा ख़तीब मुस्तफा जे बराबर नथा थी वञनि। नरम वाइज मुस्तफा जो सभिनी खां बेमिसाल, बावजूद इन नरम वाइज जे पत्थर लॻा, ईज़ा मिलिया, तकलीफ़ूं मिलियूं, दुख मिलिया, मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ क़त्ल जो इंतज़ाम कयो, क़ैद जो इंतज़ाम कयो, मुल्क बेकारी जो इंतज़ाम कयो। पर हेरे वारी ॿुधी छॾ, मुस्तफा साईं खे जॾहिं अल्लाह साईं ॿुधायो महबूब तुंहिंजे क़त्ल जो इंतज़ाम कयो अथऊं, वॾे में वॾो इहो हुननि जो फ़ैसिलो हो, इहा वॾी सज़ा हुई त हिनखे हीअ सज़ा ॾेई जान छॾाइजे। अहिड़ो मुस्तफा खे अल्लाह ताला फरमायो तुंहिंजे लाइ महबूब क़त्ल जो इंतज़ाम कयो अथऊं। मुस्लमान तवज्जो कजां, प्यारे पैगंबर छा फरमायो, सोने पैगंबर जॾहिं इहो ॿुधो मुंहिंजे क़त्ल जो इंतज़ाम कयो अथऊं, क़ुरान पढ़ण जे करे मूंखे क़त्ल था कनि, त साईं जन हीअ फरमायो वद्दितु अन उक़्तल फी सबीलिल्लाह सुम्मा उहिया सुम्मा उक़्तल सुम्मा उहिया सुम्मा उक़्तल। हो मूंखे क़ुरान पढ़ण जे करे क़त्ल जो धमको था ॾियनि, क़त्ल जी धमकी था ॾियनि, पोइ मां मोहम्मद बि सिधो सो ऐलान थो कयां त मां हिन शइ खे पसंदि थो कयां त मां अहिड़ो क़ुरान पढ़ां जो मुशरिक चिड़ी पवनि, काफ़िर चिड़ी पवनि, ज़ालिम चिड़ी पवनि, मां मोहम्मद सां विड़ी पवनि, विड़ी विड़ी मूंखे क़त्ल कनि, वरी मूंखे ज़िंदा कयो वञे, वरी मां अहिड़ो क़ुरान पढ़ां जो मुंहिंजे क़ुरान ते चिड़ी पवनि, चिड़ी वरी मूंसां विड़ी पवनि, वरी मूंखे क़त्ल कनि, वरी मां 30 ज़िंदा कयो वञा, वरी मां अहिड़ो क़ुरान पढ़ां जो दुश्मन चिड़ी पवनि, चिड़ी चिड़ी मूंसां विड़ी पवनि, वरी मूंखे क़त्ल कनि। मां मोहम्मद बि अहिड़ो क़ुरान चिटो पढ़ण थो चाहियां जो वरी वरी ज़िंदा थी हिन क़ुरान ते मां गुस्सण क़बूल थो कयां। मां मोहम्मद कंहिंजे क़त्ल खां डिॼा नथो, पर मां क़ुरान पढ़ण जो हक़ अदा करे चाढ़ण थो चाहियां, क़ुरान जो हक़ अदा करे ॿुधाइण थो चाहियां। मुस्तफा ईअं जुरत ॾेखारी त इनकलाब बि आहे। इनकलाब आया न आहे? आवा न आयो? पहिरियों जमात ही, दौलत ही, हुकूमत ही, हुई का शइ? आवा हाणे छो थो असांखे बेवकूफ़ कयो वञे त जेसिताईं हुकूमत न थींदी दीन न हलंदो। कंहिं बि नबी ईअं चयो त हुकूमत मिले पोइ दीन जो कमु कयो? हा भा न, हुकूमत दीन जो मक़सद न आहे, हुकूमत पेट जो मक़सद आहे, दीन जो न आहे। दीन नुबुवत खां मिलियो आहे, नुबुवत ते नज़र कजो। हज़ार ताना हज़ार मेणा चिंता ॾिठो ॾिठो केॾो असां सम्झायूं था त मुड़नि नथा। झलियोसीं त न वञूं, एॾे न वञो, मार खाईंदव, तकलीफ़ ईंदव, मरंदव, क़त्ल थींदव। चई 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 वसु कयोसीं, मुड़िया ई न। हाणे फिलाणी जाइ ते वञी क़त्ल थिया थी, फिलाणी जाइ ते, फिलाणी जाइ ते, फिलाणी जाइ ते, ओद में क़त्ल थिया, खैबर में लड़ाई थी, फिलाणी जाइ ते हे थियो, फिलाणी जाइ ते हे थियो, फिलाणी जाइ ते। लव अताउना मा कुतलुहा, जे असांजी ॻाल्हि मञनि हा न त पोइ ईअं न मरनि। हे उन ज़माने जी ॻाल्हि आहे, तव्हां हरूभरू न कंदा आहियो त असांजे ॻोठ जी ॻाल्हि आहे। तव्हांजे ॻोठ जी ॻाल्हि हूंदी पर अॻु में होॾे थी आहे, हे उन जी ताबेदारीअ में आहे। अॻे बि ईअं चवंदा न वञो, मार खाईंदा। लव अताउना मा कुतलुहा, असांजो चवण वठनि हा त ईअं न मरनि। असां बाबा हिकमत वारा हूं, बसीरत वारा हूं, असां ये मज़हबी झेड़ा ख़त्म कराईंदासीं, फसाद ख़त्म थियनि, हर कोई पंहिंजे अलाह खां पाण मोड़ींदो। तव्हांजो कहिड़ो कमु हो, हुनखे काफ़र चए, हुनखे काफ़र चइजे, झेड़ा कयो भेड़ो, असां सुलह कराईंदासीं। उन ज़माने जी ॻाल्हि। अल्लाह से फरमायो महबूब ये उथिया थई फसादी, केर
केर हेश हो ता चवण ठाव थे कंहिंजो ठाव मुस्तफा जो ऐं दुश्मनन जो मुशरिकन जो मुवाहिदन जो मोमिनन जो काफिरन जो ठाव थे गॾिजी पो बाबा कोई कंहिंखे कुझु न चवे हर को पंहिंजे अलाह सां पाण मोड़ींदो तव्हांजो कहिड़ो कमु उथिया उन ज़माने में हर दौर में यारवे से माण्हू हूंदा आहिनि हिन क़ुरान यारवे से ख़त्म करे छॾी यारवे से ख़त्म यारवे से ते न हली सघंदो खाली यार मल्हाए परे वञे हिते यारवे से कमु न आहे इते वो जे इन्नल लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह मोहब्बत भी अल्लाह खातिर दुश्मनी भी अल्लाह खातिर मन अहब्ब लिल्लाह व अबग़द लिल्लाह व आता लिल्लाह व मना लिल्लाह हेरे हेराना एक अल्लाह खातिर मोहब्बत कई जे अल्लाह खातिर बुग़्ज़ रखो जे अल्लाह खातिर के अता कयो कुछ के अल्लाह खातिर के को रोको त ए बेईमाना इनखे या छे नने भी फकत इस्तकमल ईमान मुस्तफा फरमायो इने पंहिंजो ईमान कामिल अचन था अल्लाह से फरमाया अचन इंदा फसादी इनके जो फसाद न क्यों वया कीले हम ला तुफसिदु फिल अर्ज़ जने के चयो तो वने ते यो फसाद न क्यों मुवाहिद मोमिन के मिलायो था मुशरिक मोमिन के मिलायो था काफिर मोमिन के मिलायो था यो फसाद न क्यों हत्ता यमीज़ अल खबीस मिन अत तय्यब अल्लाह सोचे पाक पलीत खां जुदा हो जे यो जुदाई केर तो कराए केर तो कराए पाक पलीत खां जुदा हो जे पाक पलीत खां जुदा हो जे अल्लाह तो चवे वो आया गदाए अल्लाह से फरमाया चंदा फसादी वइदा कील लहुम ला तुफसिदु फिल अर्ज़ इनके जो जमीन में फसाद न क्यों मुवाहिद मुशरिक के मिलायो यो फसाद कालू इन्नमा नहनु मुस्लिहून हुनन जो असां द ठाव था कराना चाहूं छा था कराना चाहूं छा था सुलो था करायो छा था करायो छा था करायो छा था करायो अला इन्नहुम हुमुल मुफसिदून इयो सुलो ना इयो फसाद इयो केर तो चवे के ले तो चवे जेके मुवाहिद मुशरिक के मिलान पिया उल्लाह तो चवे मोमिन जी लूम कांडा दी वने खौफ में निंद फिटी वने त मां छा तो कयो मोमिन जुदा हो जाए मुशरिक जुदा मिलावट में फसाद उन जमाने में सोने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के एडो जोर भरियो त गदजी पाऊं आखिर ये इन कुरान के न पढ़ बियो कुरान ताजन फरमाया त इयो पढ़ इयो त जेड़ा थींदा थियन त थियन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको इनकलाब आंदो कई रत जो नबियों उड़ियो तरी इनकलाब आया ये आया न इनकलाब को मजाक आ शायद ईमान वालों की हिफाजत तरे थींदी जरे कुर्बानी हुई थी दीन की हिफाजत तरे थींदी जरे कुर्बानी थी कुरान की हिफाजत तरे थींदी जरे कुर्बानी थी दीन जो कल्बो तरे थींदो जरे कुर्बानी थी जरे अगवान मजबूत थी बिहंदो अगवान दिलेर हुंदो त दुनिया में चूंटी जी दिलेर उन जे कढ लगी पो अग में त खबर ही ना केर दिलेर है केर कमजोर है इंसान के में शीय जी दिल के में बकरी जी दिल चेहरे में थोड़े खबर पौंदी कम सा खबर पौंदी जरे प्यारे पैगंबर पा इस्तकामत सा कम कयो दिलेरी सा कम कयो त चूंटी जी दिलेर आया या ना आया जिन में उम्मीद ही नहीं हुए आया जुर्रतमंद आया गैरतमंद
जन सुस्ती दिखारे ना तो हर को सुस्ती दिखारे ई होयो या ना हां बा इनकलाब करे आयो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन तो दुनिया के ये समझायो एक पासे जान बे पासे ईमान एक पासे जान बे पासे ईमान जे जान बचाई दो ईमान जे मौके ते त ईमान भी दो हलो जे ईमान बचाण दे तहां हिम्मत कयो वो जान जे ईमान ते वने त भली कुर्बान थे ईमान बची पवे तेजे करे कह चयो त मानू चवन था गाल मटायो दौर दुखियो आ जान बचायो जे बचायो जान था पांदी त पो ईमान खतरे में सोने पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कत्ल जो इंतजाम कयो मुस्तफा साईं फरमायो वरी वरी कत्ल जे ला तैयार जण मुस्तफा ये समझायो बचायो जान थो पहुंची त पो ईमान खतरे में मोहम्मद ईमान ते जान कुर्बान करे देखाए हजरत बिलाल के मार मिली जान खतरे में ही हजरत बिलाल मारो खाई करे दुनिया के समझायो जे बचाया जान थो पहुंची त पो ईमान खतरे में बिलाल साईं ईमान बचायो अल्लाह जान भी बचाया से बीबी सुमैया दुनिया के देखायो बटुकर थी वना त थी वना परवाह नहीं जे बचाया जान थी पाजी त पो ईमान खतरे में बीबी सगोरिया सुमैया ईमान बचायो अल्लाह जान उनकी कबूल करे शहादत नसीब करे छड़ी हजरत यासिर साईं सब जो ये समझायो त जे बचाया जान थो पाजी त पो ईमान खतरे में जे त जान वनी त वने ईमान बचायो हजरत यासिर के शहीद करो उन पाजो ईमान बचायो अल्लाह शहादत कबूल करे उन जे ईमान ते इनाम अता कयो हजरत बीबी जुनेरा ये समझायो बचाया जान थी पाजी त पो ईमान खतरे में अखियों कढाण कबूल के जान देण कबूल के पाजे ईमान के बचाए अल्लाह अखियों कबूल के से जान बचाए देखारी हजरत खुबैब के फांसी ते चाढ़ियो या मुस्तफा के छन या फांसी कबूल कर हजरत खुबैब साईं जण तो ही चयो बचाया जान थो पाजी त पो ईमान खतरे में हजरत खुबैब जान बचाण जी गलती न कई ईमान बचायो अल्लाह उनकी जान कबूल करे शहादत नसीब कई हजरत खुबैब बिन अर्त के डांडल ते लेता आयो हजरत खुबैब साईं ये समझायो जे बचाया जान थो पाजी त पो ईमान खतरे में खुबैब साईं पाजो ईमान बचायो जान उनकी अल्लाह बचाई बीबी फातिमा बिनत खब्बाब हजरत उमर फारूक जी भेण उनके मार थी मिले त इन ईमान के छन उन दुनिया के बुझायो बचाया जान थी पाजी त पो ईमान खतरे में फातिमा बिनत खत्ताब जान कुर्बान कंदी पर ईमान तो हथ न खणदी बीबी फातिमा बिनत खत्ताब ईमान के बचाए मार खादी उन जे मार खाण सा फारूक आजम जेड़ो जवान मुसलमान थियो जे पूरी दुनिया जे कुफर के हिलाए छड़ो एड़ो जवान मुसलमान थियो हर दौर में हर ऐलान हर मौके ते मुसलमान ये करे दिखारियो त ईमान के मुकाबले में जान कुर्बान कई थो जान जे मुकाबले में ईमान कुर्बान न कयो थो मुसलमान जी निशानी यादी मोमिन जी निशानी यादी जे बचाया जान थो पाजी त पो ईमान खतरे में काफर सा मिली पौंदुस ईमान खतरे में मुशरिक सा कच्ची पौंदुस ईमान खतरे में फरमाए इस कालन इंसान इकफर फलम्मा कफर काल अन बरीउम मिनका इन्नी अखाफुल्लाह रब्बुल आलमीन रब साईं तो फरमाए शैतान जी मेहनत इंसान के तो चाहे काफिर बन जीवन फलम्मा कफर तो जे करे को काफिर बन जी पौंदो शैतान के चंदो अन बरीउम मिनका तू काफिर थी वियो मां तो खो जुदा आया शैतान तो चे काफिर के तू काफिर थी वियो मां तो खो जुदा है तू काफिर थी वियो तो सा इत्तेहाद ना है मां तो खो जुदा हां तू काफिर थी वियो मां तो खो बेजार तो सा न कर गुम छाजे करे इन्नी अखाफुल्लाह रब्बुल आलमीन मां रब को तो रजा शैतान भी काफिर सा कर जड़ में अल्लाह को तो तुझे असा जाऊं कि न जाऊं आबा जे बचाया जान थो पाजी त पो ईमान खतरे में जे ईमान बचाणो जान वने त लख बार वने मुस्तफा फरमायो वरी वरी ईमान जे बचाण जे करे जान वरी वरी देण लाए मां मोहम्मद तैयार आया पर ईमान
परेशानी जख्म तकलीफ़ ओतरी पहुंचंदी उन को वधीक नथी पहुंची सके कुरान ते ईमान वेदल्लाह तुरजउल उमूर सभनी मामलन जो नतीजो चो अल्लाह जे कहजे तमे खौफ सिर्फ कहजो अल्लाह जे राज़ी करण जे खातिर अल्लाह करे तहां असा जो माल लगे वक्त लगे जान लगे भाग भला ये आया ना जिन भी साहबा किराम के तहां मनीदा हो ना अहल बैत इज़ाम के मनीदा हो ना साहबा अहल बैत के जो मनीदा हो इज्जत कंदा हो त छाजे करे उहे वजीर आज़म आ दौलतमंद हा हां बा सरदार हा कौमुन जा छाजे करे इज्जत कंदा हो जो दीन जे करे छाजे करे दीन जे करे उनन जी अल्लाह इज्जत कराया दीन जे करे जे असा भी दीन जे करे दीन ते मजबूत थी बींदा से त अल्लाह वट भी इज्जत होंदी बिन वट भी अल्लाह इज्जत करे ये आया ना त इस्तकामत सा जुर्रत सा कई खौफ खतरा ता के मिलला लव अताउना मा कुतलु हा हुना असा जो चवण वठना त पो नंबर ना ये रब साईं तो जवाब दे कुल फदरउ अन अनफुसकुमुल मौत इन कुंतुम सादिकीन जरे ता जे मौत जो वक्त अचे को पाण के बचाए दिखारे जवाब दो जरी ता जे मौत जो वक्त अचे हाली त ता भजो था गोली न लगन मार न मिले तकलीफ न ले न अचे दुख न अचे हाली त ता बचो था एरो मौत न अचे जो गोली लगे रक्त वहे एरो मौत न अचे हाने त ता के भावा डिजवा त एरो मौत न अचे पर रब साईं तो फरमाए कुल फदरउ अन अनफुसकुमुल मौत इन कुंतुम सादिकीन जे सच्चा हो जे तहां जो गोली में मौत मुकद्दर को थे वो ता पाण के बचाए दिखारो बचाए सकदो कोई पाण के हां कुल इन्नल मौत अल्लज़ी तफरुन मिनो महबूब जे मैंने वो मौत जेको ता भजण था चाहो तेरो मौत न अचे फ इन्नहु मुलाकीकुम वो ता के मिलंदो ही मिलंदो यानी वो बची सकदो पर सवाब उनके मिलंदो जेको एड़ो मौत जे लाए दीन ते इस्तकामत सा रही दिखाई मरदा कई मरदा जिंदगी एक दफो मिलिया बीर न मिलंदी खौफ खतरा केड़ा भी हुजन केतरा भी हुजन पर जेड़ो भी हाल आहे इंशाअल्लाह अल्लाह साईं जे मदद सा गाल जेका कईया या पक्किया इंशाअल्लाह जो इनते रहबो इन कुरान जो मुनकर मुसलमान साहबा किराम जो इनकारी मुसलमान नहीं साहबा जो गुस्ताख मुसलमान नहीं अहल बैत जो इनकारी मुसलमान नहीं मुस्तफा जे खत्म नबुवत जो इनकारी मुसलमान अल्लाह साईं जे तौहीद जो इनकारी मुसलमान मानो के इस्लाम ता से कर देश है जेको काफिर तो थे पाण तो थे असा पाजे कौम के दान से पाजी जमात के दान से पाजे दोस्तन के दान से जेको ये चवे त मां रब्बुल आलमीन जे जात के वादा ला शरीक लो तो समझा वरी चवे त मालिकन जी मेहरबानी आ मालिकन जा थोरा है मालिकन जी नजर आ मालिकन जा एहसान है मना इलाही दस न मालिक हां आ जे मालिक को जाना सोया तो ये मुसलमान हाँ जय मालिक को जाना सोया तो ये मुसलमान कई मालिक ठाई बैठो मालिक घणा आया हिकु आवा ओ बुदू रब्बकुम अल्लज़ी खलक़कुम उन पांजे मालिक जी इबादत कयो जेको तमाजो खालिक आ खालिक केरा जेको खालिक आ वही तो मालिक आ ई आया ना जेको कई मालिक ठाई बैठो यो भी मुसलमान जेको जवे त संग 12 13 इमाम नबी से शान में बराबर है जेको मुस्तफा से गैर नबी के बराबर करे यो मुसलमान आवा बाकी शाहे ये पाण तो काफिर दे ता दा क्यों आवा असा जो मुस्तफा बेमिसाल शान में मान में मर्तबा
चवे असा जा यारा बारा मुस्तफा दा शान में बराबर मुझो पुक्तो अकीदो वो मुसलमान ना है बल्कि काफरा असा पांची जमात के पांचे दोस्तन के पांचे नव नस्ल के यो सेखारी जासे तेरे हिसाब कर भी तू भी काफिर थी ने तेरे करे रखो बचने तेरे ईमान बचने यो ईमान पांचे नस्ल के सेखार जे या न सेखार जे काफिर जे कुफर के ज़ाहिर कजे न कजे ये ज़ाहिर काफिर जो कुफर थींदो केतराई तौबा करे मुसलमान थी जन्नती बणजी पवंदा यो फायदो है नुकसान तमुजा दोस्तों जेको इन कुरान के सचो न चवे छो त हिन जमो कंदड़ जामीन कुरान हुन जी नज़र में काफिर ऐं मुनाफिक जेको काफिर मुनाफिक कुरान जे जमो करण वारन के समझे इहो कुरान के सचो समझी सके तो जेको कुरान के सचो न समझे तो उनके मुसलमान समझंदासे हां इस्लाम कुरान में आ कुरान है तो इस्लाम है जो कुरान सच्चो आ छो त सच्चन सहाबन दिनो आ सच्चा सहाबी शो है जो मुस्तफा जे खिदमत में सच्चाई सा उन जान माल वक्त जे कुर्बानी देने में पोते कदम न रखो सहाबा सच्चा है कुरान सच्चो आ सहाबा सच्चा है दीन सच्चो आ देखो सहाबा के सच्चो नथो समझे वो इन कुरान के सच्चो नथो समझे देखो कुरान के सच्चो न समझो मेरे दर्जे जो काफिर थी पदो बाजे नस्ल के समझा जे न समझा जे जेको अहल बैत जो दुश्मन हो जे उन्हें के मुसलमान जे हां बा तबो जा दोस्त गाल सिलिया जे कईया इंशाअल्लाह उनते जिंदगी गुजार इंशाअल्लाह न के गार था देओ न के बेइज्जत था क्यों न के बुझो था देओ न के घटवत था गालायो ईमान ए कुफर जो मसलो आ इयो इंशाअल्लाह वाज़ो थियो आ इंशाअल्लाह जिंदगी भरे न के वाज़ो कदा इंशाअल्लाह सच्चन दोस्तन सा साथ दी दो इंशाअल्लाह असा दा की न था चो असा दा की न था चो तो दीन जो कम हाली तरसो मुखे ईमान में पुजायो मुजी 80,000 पगार शुरू दे तो ता जानो पाण दो गाल सिधी आ तो जेको हाल है दीन इहो अला करे इन ते घणियूं लगी वने इंशाअल्लाह ई कबो सच्चन जो साथ देबो तमाम मुबादन जो अदब एहतराम कर कबो हां बा अदब एहतराम सबनी जो करणो पर जले को भी मुबाद दीन जो कम करे त जेको हाल आ साथ देबस ये दीन को हटी करे बियो पासो वठलो त पो असानी मर्जी आ ये आया ना हां ओने जाती मसला भली कुछ भी करे वो असा जो साथ न हो तो साथ हो तो छाजे करे गाल समझ में आई सियासी मां भी बड़ा दाना जेड़ो जेड़े जार में फासे उनते ओ जारो छलींदा दीन वारन के चंदा त दीन जो कम थींदो वा असा मथे विदासे बेन के चंदा ता के रोड ठहरा दीना के चंदा अस्पताल के चंदा गटर ठहरा दीना के चंदा नलका हणा दीना के चंदा नालियूं तां सेहत सुठियूं ठारा दीना जेको जेड़े गाल में फासंदो सियासी उनके उन जार में फासाइंदा के न फासाइंदा हां तने करे ये गाल चिट्टी है सिटिया जाते हुंदा से जो इंशाअल्लाह सच वारो पासो वठी जिंदगी गुजारींदा से अल्लाह से तवा सा सबनी के हक़ायदा जे गाल के समझण जी मञण जी ऐ मुस्तफा जे इनकलाब जे कदर करण जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना